हिते मांखे ॿुधायूं त लकी ग़ुलाम शाह जो बचियल भयो थाणे जी हद महर ऐं जतोई बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में छिकताण तेज़ थी वियो आहे। जतोई बिरादरीअ जे हथियारबंद जे महर बिरादरीअ जे ॻोठ ते काह फायरिंग ॿारड़ो ज़ख़्मी थी पियो आहे। गोलियूं लॻण सबबि ॿाड़ी ॿिनि ते धी इसरार महर सख़्त ज़ख़्मी थी पई आहे, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 1.5 महीनो अॻु थियल नौजवान आमिर महर जे अगवा मामले तां धुरियुनि में छिकताण जारी हुई। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे। अहम ख़बर मां सां शेयर कर रहिया आहियूं। लकी ग़ुलाम शाह वेझो बचियल भयो थाणे जी हद महर ऐं जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई आहे। जतोई बिरादरी जे हथियारबंदनि जी महर बिरादरी जे ॻोठ ते काह फायरिंग में ॿारड़ी ज़ख़्मी थी पई आहे। गोलियूं लॻण सबबि ॿारड़ी ॿिनि ते धी इसरार महर सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 1.5 महीनो अॻु अगवा थियल नौजवान आमिर महर जो अगवा मामले तां धुरियुनि में छिकताण जारी आहे। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे।